यारहीं क़ौमी मालियाती कमीशन जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। एजेंडा जारी इजलास जी सदारत नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कंदो। इजलास में 6 सूबनि जा नाणे खाते जा वज़ीर ऐं NFC मेंबर शिरकत कंदा। इजलास में नाणे वज़ारत जो वफ़ाक़ी सेक्रेटरी हुकूमत जी माली सूरत हाल ते ब्रीफिंग ॾींदो। 4 सूबा पंहिंजी माली पोज़ीशन ते ब्रीफिंग ॾींदा। इजलास में NFC अवार्ड तय करण लाइ ईंदड़ इजलासनि जो शेड्यूल ऐं टाइम लाइन्स तय थींदी। किर्गिस्तान के सदर सादिर जापारोवी वज़ीर आज़म हाउस आमद शहबाज शरीफ संदसि आशियां कई। किर्गिस्तान के सदर के एजाज़ में पाक फौज के जथे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। सादिर जापारोव वज़ीर आज़म शहबाज शरीफ से पंहिंजे वफ़द जो तारफ़ पिण करायो। DG रेंजर्स सिंध के सदारत हेठ रेंजर्स हेडक्वार्टर में सिक्योरिटी कॉन्फ्रेंस। कराची में अमन अमान की मजमूई सूरत हाल के बेहतर बनाने लाइ सिक्योरिटी इंतजामन जो जायज़ो वरतो वियो। सिंध रेंजर्स के तर्जमान मूजिब सूबे में खास तौर पर कराची में मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल के बेहतर बनाने लाइ मजबूत कदमन से इतफाक़ किया वियो। कानून लागू कंदड़ इदारनि पारां दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ कड़ियल ऑपरेशन के असराइतो बणाइण जूं हिदायतूं जारी। इजलास में कराची के दाख़िला ऐं ख़ारिजी रस्तनि ते चेकिंग के अमल के वधीक सख़्त करण जो भी हुक्म ॾिनो वियो। अमरीकी शहर जिलावियर में पाकिस्तानी जाओ अमरीकी नौजवान गैर कानूनी हथियार रखण ऐं हमले की रिथाबंदी के इल्ज़ाम हेठ गिरफ्तार। अमरीकी मीडिया मूजिब कैनबे पार्क वेस्ट में ट्रक में बाहर न निकरण में मज़ामत करण ते लुकमान खान के गिरफ्तार किया वियो। ट्रक में पिस्तौल मैगज़ीन ऐं मुबैना हमले की रिथाबंदी जा दस्तावेज़ हथ कया विया। संदसि घर ते छापे दौरान वधीक हथियार भी हथ कया विया। अमरीकी अख़्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तानी जाओ अमरीकी शहरी ऐं यूनिवर्सिटी ऑफ डिलावियर जो शागिर्द है ऐं जवाबदार उन्हीं यूनिवर्सिटी के पुलिस डिपार्टमेंट ते हमले की रिथाबंदी कई हुई। बांदी भरसां बहरान हाईवे ते मुसाफ़िर वैन ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर, एक जणो फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। कराची खां कबट ईंदड़ मुसाफ़िरनि वैन ट्रैक्टर ट्राली में हादसे सबब कबट वासी हिदायतुल्ला शेख फौत थी वियो। 6 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद फौती जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। डिपलो बाईपास रोड भरसां पीर संचो मुबैना वण में टंगियल लाश इतला मिलण ते पुलिस पहुंची तहवील में वरतो। पुलिस मूजिब मास्टर जुम्मन लंघो मुबीना तौर फाहो खाई खुदकशी कई है। धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। माखी खामत मिठड़ी मिठड़ी, माखी खामत मिठड़ी मिठड़ी। मावज लोली जिंदाबाद, मावज लोली जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। प्यार अमन ऐं सूंह जी धरती पर वरत
અહીં ધરતી જીવી 100 मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सरगर्मियूं तेज़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं धरती धणियुनि जूं सकाफ़ती इत्तलाह तयारियूं जारी नंढा तोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगजी विया।